أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وعادا وثمودا وقد تبين لكم من مساكنهم وزين لهم الشيطان أعمالهم فصدهم عن السبيل وكانوا مستبصرين وقارون وفرعون وهامان ولقد جاءهم موسى بالبينات فاستكبروا في الأرض وما كانوا سابقين فكلا أخذنا بذنبه فمنهم من أرسلنا عليه حاصبا ومنهم من أخذته الصيحة ومنهم من خسفنا به الأرض ومنهم من أغرقنا وما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون असां आद खे हलाक कयो ऐं समूद खे ऐं बेशक तव्हां जे लाइ हुननि जे घरनि मां हुननि जो हाल ज़ाहिर थी चुको आहे ऐं शैतान उन्हनि जे लाइ हुननि जे अमलनि खे सिंगारे छॾियो सो हुननि खे सिधी राह खां रोके छॾियो ऐं उहे होशियार हुआ ऐं क़ारून खे ऐं फ़िरौन खे ऐं हामान खे ऐं बेशक उन्हनि वटि मूसा रोशन दलीलूं खणी आयो पोइ हुननि ज़मीन में तकबुर कयो ऐं उहे असां खां खटण वारा न हुआ फ़कुल्लन अख़ज़ना पोइ इन्हनि मां हर हिक खे असां उन जे गुनाह जे करे पकड़ियो इन्हनि मां कुझु ते असां पत्थर उछलाइण वारी हवा मोकिली ऐं उन्हनि मां कुझु खे दांह पकड़ियो ऐं उन्हनि मां कुझु खे असां ज़मीन में धसाए छॾियो ऐं कुझु खे असां ॿोड़े छॾियो ऐं अल्लाह ताला अहिड़ो न हो जो हुननि ते ज़ुल्म करे लेकिन हू पंहिंजे पाण ते पाण ज़ुल्म करण वारा हुआ हिननि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन मुख़्तसर तौर ते यानी बयानु फरमायो आहे त क़ौम आद जेका हुई जंहिं वटि अल्लाह ताला हज़रत हूद अलैहिस्सलाम खे मोकिलियो इन क़ौम खे बि असां हलाक कयो ऐं क़ौम समूद खे जंहिं वटि अल्लाह ताला हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे मोकिलियो त ऐं इन्हनि जा किस्सा पहिरीं क़ुर पाक में यानी ॿियनि सूरतुनि में तफ़सील सां अची चुका आहिनि ऐं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त तव्हां यानी कुरैश मक्का खे ख़िताब आहे त तव्हां जे लाइ हुननि जे घरनि मां हुननि जो हाल वाज़े थी चुको आहे छो त हीअ शाम जे सफ़र में जेॾीमहिल वेंदा हुआ त रस्ते में हिननि जा जेके हिननि क़ौमुनि जूं जेके आबादियूं हुयूं हे खंडरनि जी शक्ल में हिननि जे रस्ते में ईंदियूं हुयूं त तव्हां माना हिननि जे यानी तबाही जा निशानात ॾिसी हिननि जे घरनि मां हिननि जो हाल तव्हां ॾिसी चुका आहियो थियो हुयो त शैतान हुननि जे लाइ हुननि जे बुछड़नि अमलनि खे सिंगारे ॾेखारियो शैतान हुआ हुननि जा बुछड़ा अमल पर शैतान हुननि खे इहो सिंगारे ॾेखारियो त तव्हां ॾाढा सुठा कम करियो पिया सो उन जे नतीजे में शैतान हुननि खे सिधी राह खां रोके छॾियो ज़ाहिर त जेॾीमहिल हिकिड़ो माण्हू गुनाह खे सुठी ॻाल्हि पियो सम्झे बुराई खे सुठी पियो सम्झे त पोइ उन खां तौबा किथे कंदो ऐं इहो शैतान जो वॾे में वॾो जेको आहे हमिलो हूंदो आहे जो इंसान खे इन शइ में गिरफ़्तार करे त हू ग़लति करे पियो पर हुनखे सम्झ ईअं पई अचे त आउं सही कमु पियो करियां अल्लाह ताला फरमाए थो वकानू मुस्तबसिरीन होशियार हुआ यानी के चरिया या बेवकूफ़ कोन हुआ बल्कि अकुलमंद हुआ ऐं ॾहा हुआ दुनिया जे कमनि में हिननि जो अकुल ॾाढो तेज़ हलंदो हो दुनिया जी कमाइनि में दुनिया जे मामलात में हिननि जो अकुल ॾाढो हलंदो पर आख़िरत जे मामले में जहिड़ा अंधा हुआ
ऐं उन करे यानी हालांकि इन अकुल खे इस्तेमालु करणु घुरिजे आख़िरत जे मामले में त भई अल्लाह रब्बुल आलमीन हीअ दुनिया पैदा कई आहे, हिन दुनिया में हिते जेको आहे सो जज़ा सज़ा कान थी मिले, नेकीअ वारे खे पूरो बदिलो कोन थो मिले, ज़ालिम खे पूरी सज़ा कान थी मिले। केॾी महिल ज़ालिम जेको हूंदो आहे उहो यानी मज़न में हूंदो आहे ऐं जेको मज़लूम हूंदो आहे उहो वीचारो मुसीबत में हूंदो आहे। त आख़िर को त अहिड़ो ॾींहुं अचणु घुरिजे जंहिं ॾींहुं इंसाफ़ थियणु घुरिजे, हीउ जेको मज़लूम आहे हिनखे पंहिंजो हक़ त मिलणु घुरिजे। जेकॾहिं अल्लाह पाक हिन जो इंतज़ाम न करे त पोइ नऊज़ बिल्ला जहिड़ो अल्लाह पाक इंसाफ़ कोन कयो, हालांकि अल्लाह रब्बुल आलमीन इंसाफ़ करण वारो आहे। अकुल इहो चए थो त हिन जज़ा हिन काइनात जी यानी जो नतीजो ज़ाहिर थियणु घुरिजे ऐं उन नतीजे जो नालो असां क़यामत था चऊं, जंहिंमें सभु हर शइ जो जेको आहे सो हिसाब थींदो ऐं यानी नेकीअ वारे खे उन जो पूरो पूरो अजुर ऐं बदीअ वारे खे उन जी पूरी सज़ा जेका आहे उहा अल्लाह पाक जे तरफ़ां मिलंदी। पर हीअ पंहिंजे अकुल खे उते इस्तेमालु कोन कंदा हुआ, दुनिया जे मामलात में ॾाढा होशियार हुआ। अल्लाह ताला अॻियां फरमाए थो कारून खे बि असां हलाक कयो, फिरौन खे बि, हामान खे बि। इन्हनि टिनी वटि कारून, फिरौन ऐं हामान वटि इन्हनि वटि मूसा अलैहिस्सलाम रोशन दलील खणी आया जंहिंसां बिल्कुलु वाज़े ते थियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेका उन्हनि खे दावत ॾियनि पिया, जेका ॻाल्हि उन्हनि खे ॾसीनि पिया उहा हक़ आहे। पर सम्झी बि विया दिलि सां, पर उन्हनि छा कयो, ज़मीन में हुननि तकबुर कयो, वॾाई कई, माना हुननि हक़ खे ठुकराए छॾियो। असल में तकबुर जो जी यानी नतीजो इहो थींदो त इंसानु हक़ खे ठुकराईंदो आहे ऐं तकबुर जी हक़ीक़त इहा आहे त इंसानु ॿियनि खे घटि सम्झंदो आहे पाण खां। वमा कानू साबिक़ीन, अल्लाह ताला फरमाए थो असां खां खटण वारा कोन हुआ, जो असां खां बची वञनि ऐं असांजे पकड़ में न अचनि, असां खां खटे वञनि, असां खां अॻियां निकिरी वञनि, बची वञनि, ईअं कोन हो, असांजे पकड़ में अचण वारा ऐं अची विया। फ़कुल्लन अख़ज़ना बिज़ंबी, पोइ इन तफ़सील आहे त हर हिक खे असां हुनजे गुनाह जे करे पकड़ियो। बाज़ ते असां जेको आहे सो अहिड़ी हवा हलाई जेका पत्थर वसाइण वारी हुई, यानी क़ौम आद, ऐं उन्हनि मां कुझु अहिड़ा हुआ जिन खे जेको आहे सो हिकिड़ी रड़ ऐं दांह उन्हनि खे पकड़ियो। इहा क़ौम समूद हुई जंहिं ते फ़रिश्ते दांह कई त उन्हनि जूं दिलियूं फाटी पयूं। ऐं उन्हनि मां बाद उहे हुआ जंहिंखे असां जेको आहे सो ज़मीन में धसाए छॾियो, इहो कारून हो। ऐं उन्हनि मां बाद उहे हुआ जिन खे असां ॿोड़े छॾियो, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ऐं फिरौन जो लश्कर, इहे जेको समुंड में ॿुॾी विया। वमा कान अल्लाहु लियज़लिम, इहो जेको कुझु अल्लाह हिननि खे सज़ा ॾिनियूं, अल्लाह ताला जेको आहे सो अहिड़ो न हो जो अल्लाह इन्हनि ते ज़ुल्म करे। अल्लाह कंहिं ते ज़ुल्म कोन कंदो आहे, लेकिन पाण ई पंहिंजी शरारतुनि जे करे पंहिंजे मथां ज़ुल्म करण वारा हुआ ऐं पोइ ज़ाहिर त इहो जेॾीमहिल नतीजो ज़ाहिर थियो त पोइ हिननि खे पंहिंजो ई ज़रर पियो थो, पंहिंजो ई नुक़सानु पियो थो, ॿिए कंहिंजो नुक़सानु हुननि कोन कयो, हीअ पंहिंजे मथां ई ज़ुल्म करण वारा हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन। सुब्हानल्लाह।